ओ ज़ुलेखा नाज़ न कर नखरो न कर, तोखे भी रब महबूब ॾिनो आ, मूंखे भी रब महबूब ॾिनो आ। ज़ुलेखा तोखे रब महबूब ॾिनो, यूसुफ जे सूरत में मूंखे रब महबूब ॾिनो, मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में। पर ज़ुलेखा तुंहिंजे महबूब यूसुफ खे जन ॾिठो, वक़त्तअना अयदियहुन्ना वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा। तुंहिंजे महबूब यूसुफ खे जन ॾिठो, उन्हनि पंहिंजे हथनि जूं आङुरियूं कटे छॾियूं, पर मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे खे जन ॾिठो, उन्हनि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं। उन्हनि आङुरियूं कटियूं, हिननि जानियूं क़ुर्बान कयूं। करा करा माशा आसमान सां मुनाज़रा कंदी। एक दफे टाक मंझंदि जो सिज भी पूरे आबोताब में चमकी रहियो आ। अम्मा आशा पंहिंजे घर जे सान में बीह करे आसमान ॾे निहारियो, चयो आसमान नाज़ न कर नखरो न कर, अल्लाह तोखे भी सिज ॾिनो आ, रब मूंखे भी सिज ॾिनो आ। लना शम्सु वलिल आफाक शम्सु, तोखे भी सिजो आ, असांखे भी सिजो आ, पर तुआरो सिज सुबुह जो उभरंदो आ, तग़रुब बादल इशाई, मगरिब खां बाद लहींदो आ। पर मूंखे जेको रब मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में सिज ॾिनो आ, जीअं जो मुंहिंजे महबूब जे नबूअत जो सिज उभरियो आ, त क़यामत ताईं हिनखे गुरूब ईंदो ई कोन। ॾींहं जो त चिमके थो, पर ततलो बादल इशाई, रात जो भी ईअं थो चिमके जीअं ॾींहं जो चिमकंदो। अम्मा आशा फरमाए थी, हिकिड़ी रात मुंहिंजी टोपे वारी सुई गुम थी वई, मां पंहिंजी सुई पई ॻोल्हियां त अचानक मुंहिंजो सोनो नबी, मुंहिंजो दिलबर नबी, मुंहिंजो प्यारो नबी मुंहिंजे घर में आया। ऐं अम्मा साईं फरमाए थी, जॾहिं बि मुंहिंजा साईं मुंहिंजे घर में ईंदा हा त मुस्कुराईंदा ईंदा हा। सचो सुभाणे केॾा भी हालात संगीन हूंदा, केॾियूं भी परेशानियूं हूंदियूं, केॾा भी जंगी हालात हूंदा हा, पर अम्मा साईं फरमाए थी घर में ईंदा हा त खिलंदा ईंदा। ऐं असां घर में ईंदासीं जो सूबेदार थाने में तारा फिरियल हूंदा, वात मां गिग पई वेंदी, चप डूला, घर जा भाती भी पिया कुंडन में लिखंदा, तो खुदा करे छल खैर पाड़ो तो बेजार, पर भाती भी दे। नबी से फरमायो, इत्तकुन्नार, ओ मुझा उम्मतियो जहन्नम जी बाखों बचो, जहन्नम जी बाखों बचो, जहन्नम जी बाखों बचो। वलौ बिशिक तमरा, खाक जी गड़ी ॾेई करे भी जहन्नम जी बाखों बचो। साहबास के असां जे पेट में पत्थर वधा पिया आहिनि, खाइण जे लाइ का शइ कान्हे का, असां खाक जी गड़ी किथों वञूं जो जहन्नम जी बाखों बचूं। नबी से फबि कलिमतिन तय्यिबतिन, जेकर खाक जी गड़ी तव्हां वटि न आहे, सुठो ॻाल्हायो, अदब ऐं अखलाक सां ॻाल्हायो, खंद पेशानी सां ॻाल्हायो, खिली करे ॻाल्हायो। फरमाए इहो भी तव्हां ग़रीबनि जो सदको ऐं ख़ैरात। रज़ा मुसलमानों मुआ जी सखा, अरे बाबा खिली छो थो ॻाल्हाईं, चई मां मौली साहब, मां शेखुल हदीस, मां शेखुल तफसीर, खिली ॻाल्हाईंदुसि मुंहिंजो रोब ख़त्म थी वेंदो। को थो चवे मां प्रोफेसर, मां डॉक्टर, मां इंजीनियर, मां वज़ीर, मां गवर्नर, मां जनरल ऐं कर्नल, खिली ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजो रोब ख़त्म थी वेंदो। मां तव्हां खां पुछां थो, नबी से को मथे कंहिंजो रोब आहे? ख़ुदा जी ज़ात जो कसम, एतिरो रोब हुयो
जो नबी से फरमायो महीने जी पंदते को दुश्मन मां मोहम्मद मुस्तफा जो नालो ॿुधंदो त ॾकी रोब एॾो आहे जो साईं मदीने में वेठा केसरो किसरा जा बादशाह ॾकनि था। ताकत एॾी आहे जो दुनिया जे 4000 मर्दनि जी ताकत हिकिड़े पासे ॾे, पर नबी जी ताकत जो मुक़ाबिलो न करे सघंदा। दुनिया जी 4000 मर्दनि जेतिरी ताकत अल्लाह हिकु नबी खे अता फरमाईंदो आहे। बहादुरी एॾी आहे जो हज़ारनि जो लश्कर साम्हूं बीठो आहे। नबी से पंहिंजी तलवार खे लोॾे करे फरमाइनि था अनन नबियुल्लाह कज़िब अनबनु अब्दुल मुत्तलिब, ओ काफ़िरो मां अल्लाह जो सचो नबी आहियां, मां अब्दुल मुत्तलिब जो पोटो आहियां। केरु जेको मोहम्मद जी तलवार जो मुक़ाबिलो कंदो। रोब एॾो आहे, ताकत एॾी आहे, बहादुरी एॾी आहे, वरी प्यार एॾो, शफ़क़त एॾी, बाज एॾी जो साहबा फरमाइनि था असां सॼो ॾींहुं पत्थर कुटींदा हुआसीं, मज़दूरी कंदा हुआसीं, शाम जो जंहिं पंहिंजे महबूब सां मिलंदा हुआसीं, नबी से मुस्कुराए करे मिलंदा हुआ, भाकुर पाए करे मिलंदा हुआ, जो हिकिड़ी मुस्कुराहट जे करे सॼे ॾींहं जा थक ई लही। घर में माण्हू अचे त खिलंदो अचे। नबी से फरमायो आशा जॾहिं मुड़ुस पंहिंजे घरवारी ॾे निहारे करे मुस्कुराईंदो आहे, घरवारी पंहिंजे मुड़ुस ॾे निहारे करे मुस्कुराईंदी आहे, अल्लाह खे एॾी ख़ुशी थींदी आहे जो रब वरी ॿिन्ही ॾे निहारे मुस्कुराईंदो। ऐं अॼु असांजो मुस्लमान बाग़बानी सां खिली थो ॻाल्हाए, घरवारी सां ईअं ॻाल्हाईंदो जो सूबेदार चोर सां। ओस्ते में बाग़बानी पानी थी दे तो मुसलमान तो चे अध गिलास जो बचा दे, लाखना लत थे ये मुसलमान बाग़बानी के तो चे अध गिलास पानी जो बचा दे करे पानी घरवारी के साईं चयो। हदीस में अचे तो अम्मा आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा पानी जो प्यालो पई पे, अल्लाह अकबर। नबी से फरमायो आशा सजो पानी न पी जा, कुछ मां मोहम्मद के भी बचाए दी जा, अल्लाह अकबर। सारी कायनात नबी से जे ओपर किला सिखे थी, पर अज नबी जो सरदार सिद्दीक जी न्याणी खां मुतालबो तो करे आशा सजो पानी न पी जा, कुछ मां मोहम्मद के भी बचाए दी जा। हदीसुन जे किताबन में अचे तो अम्मा आशा साईं के ओ पानी जो प्यालो बचाए ॾिनो। नबी से वो प्यालो हथ में रखी करे फरमायो आशा उहा जाइ मूंखे ॾेखार जंहिं जाइ तां तो चपड़ा रखी करे पानी पीतो आहे, त अॼु मां मोहम्मद भी उन जाइ ते चपड़ा रखी करे पानी पिया, तां त क़यामत जे दीवार ताईं सिद्दीक जे घराणे जे दुश्मन खे पतो पए त मोहम्मद मुस्तफा जो सिद्दीक जी न्याणी पंहिंजे राणी सां छा प्यार हुयो, तो जितां पीतो उतां पीतो मोहम्मद मुस्तफा। जितों अम्मा आशा पई पे उतों साईं जन पिया पियनि, जितों अम्मा साइण पई खाए उतों साईं जन पिया खाइनि, जितों अम्मा आशा पई गिरह बोड़े उतों साईं जन पिया गिरह बोड़े। जेको डंदड़ अम्मा आशा पई चबाड़े उहो डंदड़ नबी से पंहिंजे बात मुबारक खे पिया लॻाइनि। नबी से उम्मत खे सबक ॾिनो त मुंहिंजा उम्मतियो पंहिंजे घरवारी सां ईअं प्यार कजो जीअं मोहम्मद मुस्तफा पंहिंजे बीबियुनि सां प्यार। मां तव्हां खां पुछां थो मुड़ुस पंहिंजी घरवारी सां इन नमूने सां प्यार करे, मां तव्हां खां पुछां थो या माई ॿिए पासे ॾे तकियूं ऐं माई पंहिंजे मुड़ुस सां इन नमूने सां प्यार करे त इहो मुड़ुस ॿिए पासे ॾे तकींदो। असांजे कंडियारे में हिकिड़ो बुज़ुर्ग आयो, वो हिकिड़ो जमायती हुयो, चईं तावीज़ लिखी जो 10 साल थिया आहिनि ज़ाल सां ठाह न रहूं भी घर में था,
पर न हुन खे तो मुंह जो मुंह वणे न हुन खे न मुंह जो तो हुन खे मुंह न हुन जो मूंखे मुंह वणे न मुंह जो लाहौर जो बुजुर्ग हुयो उन्हें चयो बाबा तोखे तावीज़ कोन था ॾियूं तोखे नबी नुस्ख़ो था जैसे कहो फरमायो वञ हाणे जो हाणे घरवारी खे चयो त मानी पचाए अचे घरवारी खे बाह खां पकड़े करे चयो वे अॼु मानी गॾु खाए पोइ जन महिल तोसां गॾु वे त हिकिड़ो गिरह बनी करे वात में तूं विझीस ॿियो गिरह माईअ खे चयो त बनी करे तुंहिंजे वात में विझे इंशाअल्लाह मसला हल थी वेंदा चईं मां एतिरो गारो किथे साईं चयसि बाबा अॼु गारा पकड़ हू बि साईं वियो घरवारी खे चई वारो कर बुख लगी आ मानी पचाया माई परेशान थी वई सॼी जिंदगी हिन मूंखे ईअं हुकुम कोन कयो अॼु पाण थो तोसां ॻाल्हाए ख़ुशीअ में मानी पचाया आॾो अची रखियईंसि बुग्स पंहिंजी घरवारी खे चयो वे अॼु मानी गॾु खाए बि माई परेशान थी वई हाओ रब अॼु तो मुंहिंजूं दुआऊं क़बूल कयूं हन जो मुंहिंजो शहज़ादो मूंसां परची वियो आहे माई जो वेठी आ गिरह भञी करे घरवारी जे वात में विधई वरी माई खे चई तूं बि गिरह भञी करे मुंहिंजे वात में विझ ॿई हिक ॿिए जी वात में गिरह पिया विझनि हू बि ख़ुशीअ में रोए हीअ बि ख़ुशीअ में रोए 10 सालनि जा सदमा हिकिड़े लम्हे में इन जे करे अम्मा साईं फरमा थी जॾहिं बि मुंहिंजा साईं मुंहिंजे घर में ईंदा हा त मुस्कुराईंदा ईंदा ऐं अम्मा साईं फरमायो जीअं जो साईं जन मुस्कुरायो त दंदाने मुबारक जी एतिरी त रोशनी थी वई जो न ऊंदाही वारे कमरे में गुम थियल सुई बि मूंखे मिली वई दंदाने मुबारक एॾा बरकत वारा असांजे साईं जे वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे कुड़ी खे लॻो नांग जो ज़हर हुयो वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो हज़रत अली साईं जे अखियुनि में पियो अखियुनि जो दर्द हुयो मुंहिंजे सोणे अली साईं फरमायो कॾहिं मुंहिंजूं अखियूं उथियूं कोन कॾहिं मुंहिंजे अखियुनि में सूर कोन पियो साईं जन जे वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो हुयो जो खारे खूह में पियो त खूह जो पानी माखी ऐं मिसरी खां वधीक मिठो बणिजी वियो वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो जो बदर जी लड़ाई में हज़रत कतादा जी अख में तीर लॻो आहे अख जो तारो वञी हेठि किरियो ओ चिचड़ियल तारो तरीअ ते खयूं पियो अचे मुंहिंजा साईं अख निकिरी वई मुंहिंजा साईं अख निकिरी वई पाण फरमा कतादा घबराई छो थो अख खपई या जन्नत खपई चईं ॿई खपनि अख बि खपे त जन्नत बि खपे हज़रत कतादा फरमाए थो साईं जन पंहिंजे हथड़ल मुबारकनि सां उहो अख जो चिचड़ियल तारो खणी करे अख जी जाइ ते रखी करे लोहा मुबारक जो लॻाई हाओ सोना तुंहिंजे लोहा मुबारक जी बरकत कतादा फरमाए थो जीअं जो साईं जन जी लोहा मुबारक अख खे लॻी अख जो ऑपरेशन भी थी वियो अख जो जख्म भी ठीक थी वियो अख फिट भी थी वई हुन खां बि वधीक सोणी थी वई न टाके जी ज़रूरत पई न ढकण जी ज़रूरत पई न फुगन विझण जी ज़रूरत पई हज़रत कतादा फरमाए थो मां 70 साल जो पुराणो थी वियुसि हुन अख जी रोशनी घटि थी वई पर मोहम्मद मुस्तफ़ा जी लोआब लॻल अख जी रोशनी साॻी वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो मुंहिंजे साईं जे जिस्म मुबारक जो पसीनो मुबारक एॾो बरकत वारो जो साहबा फरमाइनि था जंहिं कपिड़े खे साईं जन जो पसीनो मुबारक लॻंदो हुयो उहो कपिड़ो लीड़ू लीड़ू थी वेंदो हो ॻरी ॾींदो हो पर हुन कपिड़े मां साईं जन जे पसीने मुबारक जी ख़ुशबू ख़तम कान थींदी हुई
पसीनो मुबारक एडो बरकत वारो जो नबी से मदीने जे घिट्टी में गुजर कन था साहबा फरमाइन था अच्छा ॾींहं उन घिट्टी में खुशबू कान ईंदी असां इहे सम्झंदासीं ॼण अतरनि जो को छिमकार कयो आहे पसीनो मुबारक एडो बरकत वारो जो एक कुरानी माई साईं जो पसीनो मुबारक पंहिंजे पुट जे लटनि जिस्म खे जो है इमाम गज़ाली फरमाए थो 70 खानदाननि ताईं जेको भी बच्चो उम्मे सुलैम जे घर में पैदा पियो थिए उन बच्चे जे जिस्म मां मोहम्मद मुस्तफा जे पसीने जी खुशबू पई अचे पसीनो मुबारक एडो बरकत वारो असांजे साईं जा हथड़ा मुबारक एडा बरकत वारा जो रात जी ऊंदाही आ तवज्जो कजो मींहुं भी हले पियो हिकिड़े साहबी चयो से घर वञा पर ऊंद लगी पई आ को रोशनी जो बंदोबस्त थिए को बत्ती ऐं लाइट जो बंदोबस्त थिए नबी से फरमा घबरा न या लठ मूंखे ॾे साहबी फरमाए थो मां साईं जन खे जो लठड़ी ॾिनम नबी से पंहिंजी बरकत वारो हथड़ो मुबारक उन लठ ते जो घुमायो त लठ ईअं पई चिमके जीअं ट्यूबलाइट हथड़ा मुबारक एडा बरकत वारा जो हजरत जुलेबी गरीब साहब मुंह ते माता था अगे माई निकरदी माई छा चंदा हो मुंह में दाग थींदा चुग थींदा ओ नबी से जाडो रोए पियो चइबो साईं मां गरीब ॿियो मुंहिंजे मुंह में माता मूंखे केरु संग ॾेई कोन थो को शादी जो बंदोबस्त थे नबी से फरमा घबरा न साहबा फरमाइन था साईं जन पंहिंजो हथड़ो मुबारक हज़रत जुलेबी जे चेहरे ते जो ईअं घुमायो त जुलेबी भी ईअं पियो चिमके जीअं सिज चिमकंदो पर केरु संग कोन पियो ॾेसि हाणे त मदीने में सभ खां वधीक हसीन हथड़ा मुबारक एॾा बरकत वारा जो जंग जे मौके ते पानी खत्म थी वियो हज़रत जाबिर फरमाए थो हिकिड़ो पाणीअ जो प्यालो हो नबी साईं पंहिंजो हथ मुबारक उन प्याले में जो विधो त साईं जन जे आंगुरनि मुबारकनि मां पाणी ईअं पियो आहे जीअं चश्मे मां पाणी निकिरंदो 1500 मुसलमाननि ओ पानी पीतो भी वुज़ू भी कयूं गुस्ल भी कयूं लटा भी धोतऊं पर पानी खुटण वारो कोन हुयो हज़रत जाबिर फरमाए थो इहो पानी जेको साईं जन जे आंगुरनि मुबारकनि मां निकितो इन पानी जो मक़ाम अल्लाह वटि ज़मज़म खां भी मथे हो त हौज़े कौसर खां भी इहो पानी भलो हथड़ा मुबारक एॾा बरकत वारा असांजे साईं जा वार मुबारक एॾा बरकत वारा जो हिकिड़ी कुराड़ी साहब जो वार मुबारक दबुलीअ में सांढे रखे हकीमियानी थी वेठी ओ असांजे मीरठ में हिकु हूंदो मामो हसू वॾो हकीम हुयो साईं मौलाना मीर साहब मीरठ वारा उन्हनि जो मामो हुयो अस्पताल बि कान क्लिनिक बि कान वण जे हेठि ज़मीन ते वेठो हूंदो एतरी काठ की पेटी हुंदी उनमें 10-15 शीशियूं जेको भी मरीज अचे दवा सभिनी खे साॻी ॾे अल्लाह खे शफ़ा ॾे बलोचिस्तान जा सरहद जा पंजाब जा सिंध जा मरीज पिया हुते अचनि हाणे वीचारो फौत थी वियो त इहा कुराड़ी साहब भी दबली आडो रखी करे हकीमियानी थी वई आहे साहबा फरमायो अम्मा भला यो नुस्खो असांखे भी लिखी दे या दवा असांखे भी ॿुधा कहिड़ी दवा थी तूं मरीज़नि खे खाराई त उन कुराड़ी साहब ने फरमायो पुट मूं वटि दवा कान्हे मूं वटि नुस्खो कोन्हे मूं वटि मुंहिंजे मिठे नाले वारे साईं जो वार मुबारक सांढियल अल्लाह जेको भी मरीज़ मूं वटि ईंदो आहे मां साईं जन जो वार मुबारक पाणीअ जे प्याले में विझी करे उहो पाणी जो मरीज़ खे पियारींदी हां त रब उन मरीज़ खे शफ़ा ॾे
वार मुबारक केॾा बरकत वारा असांजे साईं जे कुर्तो मुबारक जुब्बो मुबारक केॾो बरकत वारो जो अम्मा आशा फरमाए थी मदीने में केॾो भी को ॿार बीमार थींदो हो मायूं मूं वटि खणी ईंदियूं अम्मा उनखे कड़ी तूं सुठी पियारींदी हीअं कड़ी तूं उनखे दवा ऐं सीरप पियारींदी हीअं अम्मा आशा फरमाए थी मूं वटि सुठी कान हुई मूं वटि दवा ऐं सीरप कान हुई साईं जन जो कुर्तो मुबारक हुयो जेको भी ॿार खणी ईंदा हा मां साईं जन जे कुर्ते मुबारक जी हीअ ॿाहोरी मुबारक पाणीअ जे प्याले में विझी करे उहो पाणी जो उन ॿार खे पियारींदी हुअसि त वरी कॾहिं बि उहो ॿार बीमार कोन थींदो मुबारक हुजे मुस्लमानो आगो सुहिणो नबी अल्लाह असांखे अता फरमाए अॼु वाइदो कयो त ग़ुलामी हुनजी पहिरीं के सोने नबी जी बाबा नबी साईं असांखे नाच कोन सेखारियो नबी साईं असांखे नाच न सेखारियो नचण जी इजाज़त न आहे असां त खदरनि खे बि झलियूं था त नाच न कयो असां त माइनि खे बि झलियूं था त नाच न कयो वला यजरबन बिअरजुलिहिन कुरान तो फरमाए जेका औरत पैर में छेर पाए करे पैर जोर सां ज़मीन ते थी हणे नचण जी ला अल्लाह खे एॾी कावड़ अची थी वञे जो अर्श बि ॾकी थो वञे त जबल ऐं पहाड़ बि ॾकी था वञनि पोइ खदरनि खे नचण जी इजाज़त न आहे माइनि खे नचण जी इजाज़त न आहे त पोइ मोहब्बत शाख जे मुला खे नचण जी इजाज़त मिली वई भेण क़यामत अची वई ॿियो छा मथे ते पटकन पातो पियो चेहरे ते ॾाढी नाच पियो सॼी दुनिया जे नेकनि आलमनि खे खणी बदनाम कयो M Khan Production उनजी शादी थी कुराड़पन कुंवार जे कमरे में जो वठी माइन जो घोट खे ॾिठो त हिक ॿिए खे चऊं अधी ज़ुल्म थी वियो घोट कुराड़ो तो कुराड़ो वरी खट तो उथी करे टपा पियो ठेंग पियो छॾे जे माइन खे पतो पए त मां कुराड़ो न आहियां मां जवान आहियां त माइन हिक ॿिए खे चयो ही तने भागो कुराड़ो बि आहे त चढ़ियो बि असां सम्झोसीं त रुॻो कुराड़ो आहे पर ही तने भागो चढ़ियो बि ही त चढ़िया चइबा नाच कबो नबी साईं जो जशन न मल्हाइबो नबी साईं जी सीरत खे अपनायो अॼु वाइदो कयो त पंहिंजे महबूब जी सीरत खे अपनाईंदा शैतान अहिड़ो हरामी आहे जो बहाना पियो सॼी ज़िंदगी इन्हनि मौलवियुनि नाच खां मनो कई आहे हाणे ख़ुदि इन्हनि मौलवियुनि खां थो नाच करे पोइ हिकिड़ो मुल्ला हुयो हुनजी घरवारी खे उमेदवार पोइ माई बास बासी त जेकर अलाह मूंखे पुटु ॾिनो त मुल्ला खां मस्जिद जे मिंबर ते दोहल वॼाई हाणे अची मुल्ला वीचारो परेशान थियो राति में रब खां दुआ घुरे या अल्लाह पुटु न ॾिजां पुटु मिलंदो त इहा दोहल वॼाई ख़ुदा जी कुदरत वरी जंहिंखां डिॼबो आहे उहा शइ सां मुल्ला खे पुटु ॾियाओ जुमे जो ॾींहुं आयो माई अचे सो मौली साहब मां बास बासी आहे अॼु मस्जिद जे मिंबर ते तोखे ख़ुशीअ में दोहलो वॼाइणो मौली साहब चयो केब थींदो जो तुंहिंजे अंगल खे न मञे हाज़िर दोहलो वॼाईंदासीं पाड़े में मंगण हारो नखो उधारो दोहलो वठी आयो मथे ते पटको पाए ॾाढी मुबारक खे तेल हणी फणी ॾेई दोहलो गिचीअ में विझी डोंको पटके में विझी करे सिधो मौली साहब मस्जिद में आयो अची मिंबर ते वेठो आहे दोहलो आॾो क़ुरान जी जाइ ते दोहलो जमायत सॼी परेशान थी वई त असांजे मुल्ला खे अलाए छा थी वियो आहे भेण क़यामत अची वई जो अॼु जुमे ते दोहलो वॼाइण जे लाइ पहुतो आहे सदाई असांखे झलींदो आहे त दोहलो न वॼायो अॼु पाण दोहलो खणी आयो आहे जमायतुनि में सुसपुस पइजी वई
मौली साहब खुतबो पढ़ी करे चयो बाबा घबरायो न, परेशान न थियो, मायूस न थियो, मां हर जुमे ते तव्हांखे जलींदो आं त दोहलो न वॼायो, दोहलो नाजाइज़ आ, दोहलो मकरूह आ, दोहलो हराम आ, पर तव्हां सम्झो कोन पिया। अॼु प्रैक्टिस करे तव्हांखे सम्झाइणो आ त कहिड़ो दोहलो नाजाइज़, कहिड़ो दोहलो मकरूह, कहिड़ो दोहलो हराम। हिकिड़े पासे दोहल खे धकणी करे चई हो नाजाइज़, वरी ॿिए पासे टे चार धकणी करे चई हो मकरूह, वरी पटके मां डोको कढी करे अचे दोहल खे वॼाई चई त सफ़ा हराम। सोई असांजा मुल्ला बि रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते माइन जूं बासूं पिया पूरियूं कनि। मायूं चवनि पियूं तव्हांखे नाच कराइणो आहे, तव्हांखे बहानो करिणो थिए नबी साईं जे जश्न। मुसलमान जश्न मल्हाईंदो आहे, मुसलमान नबी जी सीरत ऐं सुन्नत कंदा आहिनि। अबू लहब जश्न मल्हायो, जंहिं बानी अचे अबू लहब खे चयो मुबारक हुजई तुंहिंजे भाउ हज़रत ख्वाजा अब्दुल्ला खे, अम्मा आमिना खे रब पुट अता कयो आहे जंहिंजो नालो मोहम्मद रखियो आहे। त अबू लहब ख़ुशि थियो, एॾी ख़ुशी कयईं, एॾी ख़ुशी कयईं जो आहे क़ीमती बानी नबी साईं जे विलादत जे जश्न में आज़ाद करे छॾियो। हिन वक़्त उन बानीअ जी क़ीमत 50 लख खां मथे। नबी साईं जे विलादत जे जश्न में बानी आज़ाद कयईं, जश्न मल्हाई, पर सीरत न, सुन्नत न। अल्लाह से फमतब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब। अबू लहब पाण भी तबाह, ज़ाल भी तबाह, माल मता भी तबाह, दुनिया आखिरत ॿई बर्बाद थी अस। हुयो नबी से जो सगो चाचो, जश्न भी मल्हायईं, ख़ुशी भी कयईं, पर नबी से जे सीरत के न मल्हायईं। अल्लाह अकबर। पर होॾो जनाब हज़रत बिलाल सचो सुभान अल्लाह, रंग जो कारो आ, शिकिल जो सादड़ो आ, अखियूं नंढियूं, बार घुंडीदार, चपड़ा थुलड़ा, वेझे जो कोने परे जो आ, सैयद कोने हबशी आ, अरबी कोने अजमी आ। सजी जिंदगी 12 रबीउल अव्वल ते जुलूस कोन कढई, सजी जिंदगी कॾहिं जश्न ईद मीलाद नबी कोन मल्हायई, सजी जिंदगी कॾहिं उर्स जे भत जी देग कान लाथई, पर नबी साईं जी सुन्नत ऐं सीरत खे अपनायई। घुमे त मके जे घिठनि में पियो, पर यार जे जुती जो खड़काट जन्नत में पियो ॿुधण। अॼु वाइदो कयो त पंहिंजे महबूब जे सुन्नत ऐं सीरत खे अपनाईंदासीं। इश्क़ मुस्तफ़ा इन खे चइबो आहे, मोहब्बत मुस्तफ़ा इन खे चइबो आहे जो पैगंबर जी हर अदा जे मथां पंहिंजी जान कुर्बान। हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह अंग्रेज के खिलाफ जिहाद जी फतवा जारी कई, गिरफ्तारी जा वारंट जारी थिया। 3 ॾींहं रूपोश आहे, 3 ॾींहनि खां बाद ॿाहिरि आयो। जमायत चयो, शागिर्दनि चयो साईं पुलिस तव्हांजे पोयों आहे, गिरफ्तारी जा वारंट जारी आहिनि, तव्हां रूपोश थी वञो। हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमायो, मां जेल ते वञी सघां थो, पर पंहिंजे महबूब जे गार वारी सुन्नत खे मां नथो छॾे सघां। मां हदीसुनि जे किताबनि में पढ़ियो आहे, पढ़ायो आहे त नबी साईं 3 ॾींहनि खां वधीक रूपोश न थिया, 3 ॾींहं गार में रहिया, 3 ॾींहनि खां बाद ॿाहिरि निकिता। हाणे कासिम खे कहिड़ी दिक़त आहे जो 3 ॾींहनि खां वधीक रूपोश थिए। मां सॼी ज़िंदगी जेल में रही सघां थो, मां पंहिंजी जान, पंहिंजा बच्चा कुर्बान करे सघां थो, पर नबी साईं जी हिकिड़ी सुन्नत गार वारी मां नथो छॾां। मोहब्बत इन खे चइबो आहे, इश्क़ इन खे चइबो आहे। नबी साईं फरमायो, बेवा खे उथारियो, बेवा खे जंहिंजो मुड़ुस मरी वञे उनखे उथारियो। मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जी 90 साल जी पुरानी भेण आहे, हुनजो मुड़ुस फौत थी वियो। मौलाना पंहिंजो पटको लाहे पेरनि ते रखियसि। अदी नबी साईं फरमायो आहे त बेवा खे उथारियो, महिरबानी कर तूं शादी कर त जीअं नबी साईं जे इन सुन्नत ते अमल थी वञे। इश्क़ मुस्तफ़ा इन खे
मता तहां समझो त जेको रबी लवल जी 12 तारीख़ ते नाच करे माण्हुनि जे वात में लड्डू विझे इनखे इश्क मुस्तफा नचेबो आहे बाबा। अॼु वाइदो कयो पंहिंजे महबूब जी सुन्नत जे मथां पैगंबर जी हर अदा जे मथां पंहिंजी जान कुर्बान कंदासीं। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला अमल की तौफीक नसीब फरमाए। जिंदगी रही मुलाकात एक दोस्त आए